खसरा के हवाले से है। 6 माह से लेकर 5 साल तक के जो बच्चे हैं उनको वैक्सीन लगाना ज़रूरी है और ये हमारी अखलाकी और मंजिली जिम्मेदारी भी है ताकि बच्चों को हम जो है वो इस बीमारी से बचा सकें। थैंक यू। वैक्सीन के बारे में ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं दौलतपुर जो जेको हेल्थ डिपार्टमेंट जा हमारा डॉक्टर जमशेद आ ज़ाहिद भाई आ इन्हनि जी कोशिशि सां रैली कढी वई आहे त जीअं माण्हुनि खे आगाही थी सघे त जीअं को ॿार को बि रही न सघे। इन हवाले सां पोइ इन्हनि सभिनीनि खे असां दोस्तनि टाउन वारनि खे बि दावत ॾिनी। असां आया आहियूं त माण्हुनि खे अपील था कयूं त भई पंहिंजे बचड़नि खे बचायो। इन सिलसिले में हेल्थ डिपार्टमेंट सां मुसलसल ताउन कयो। अलाह कंदो त असां कामयाबु थींदासीं। वञे पई ॿारनि खे हिन मां केतिरो फ़ाइदो आहे ऐं हिन वैक्सीन जे बचाव जो थोरो इहो ॿुधाइजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां डॉक्टर असलम परवेज़ दाहिरी एडिशनल डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर शहीद बेनज़ीराबाद। ही जेका असांजी हींअर मुहिम हली रही आहे 17 नवंबर खां वठी 3 ताईं जेका हलंदी उहा हलंदी उरड़ी ऐं रुबेला बीमारी हवाले सां। उरड़ी बीमारी जेका मीज़ल्स जी बीमारी आहे उहा ख़तरनाक बीमारी आहे जेका असां वटि तमामु वधीक आहे। उनजो सबबु इहो आहे त माण्हू पंहिंजनि ॿारनि खे टुका नथा लॻराइनि। जेकॾहिं रूटीन वैक्सीनेशन कराए छॾीनि त इन बीमारी खां असां बची सघूं था। पर माण्हुनि जो हाल इहो आहे जो उहे अञा ताईं पुराणनि रीतनि रस्मुनि जे हवाले सां पंहिंजे उड़ीअ जे मरीज़नि खे ॿारनि खे छंडा फीणा कराए इलाजु कराईंदा आहिनि जंहिंसां काफ़ी ॿार जेके आहिनि सो मरी बि वञनि था, बीमार बि थियनि था ऐं उहा बीमारी उन्हनि खे वॾे हूंदे ताईं बि वञी नुक़सानु पहुचाए थी। सो उन जे लाइ हीअ जेका आगाही मुहिम असां शुरू कई आहे त हिन बीमारी मां छुटकारो इहो ई थी सघे थो त असां पंहिंजनि 6 महीननि खां वठी 5 सालनि ताईं ॿारनि खे वैक्सीन करायूं। हीअ असांजूं घर घर टीमूं मुंहिंजूं ट्रेंड टीमूं आहिनि। कंहिं बि माण्हू कंहिं बि प्रोपेगेंडा जो शिकार न थियनि मथां उन्हनि खे ख़ौफ़ ख़तरो हुजे त अलाए छा जूं सुयूं आहिनि, कतई न। मां हिकिड़ो ज़िम्मेवार एडिशनल डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जे हवाले सां सॼे शहीद बेनज़ीराबाद जे आवाम खे इहा गुज़ारिश थो कयां त हिन मुहिम मां मुफ़्त में टुका लॻराए भरपूर फ़ाइदो वठो। पंहिंजे 6 महीननि जे ॿारनि खे 6 महीननि खां वठी 5 सालनि ताईं जेके बि ॿार आहिनि तव्हांजे घर में आहिनि, तव्हांजे पाड़े में आहिनि या स्कूल में आहिनि, मदरसे में आहिनि, सभई टुका लॻरायो त इंशाअल्लाह ताला असां उड़ीअ जहिड़े ख़तरनाक मूज़ी मर्ज़ खां छुटकारो हासिलु करे सघंदासीं। सब स्कूल में शिरकत कंदा आहिनि। असीं अवेयरनेस ॾींदा आहियूं त जेके उड़ीअ जी वबा आहे या तमामु ख़तरनाक आहे उनजे लाइ 3 महीननि खां वठी 5 सालनि जे ॿारनि खे पंहिंजी उड़ीअ जा टुका लॻरायो ऐं असीं ज़ोर शोर सां लॻराईंदा आहियूं त जीअं इहे मूज़ी मर्ज़ खां बची सघनि। ऐं असीं इहो पैगाम ॾींदासीं सभिनी वालदेन खे त पंहिंजे ॿारनि खे उड़ीअ जा टुका लॻराइनि। महिरबानी। ये असी दौलतपुर जी पब्लिक जा स्पेशली स्कूल्स एडमिनिस्ट्रेशन जा टाउन जा NGOs जा थोराइता आहियूं जिन्हनि अॼोकी रैली खे कामयाबु बनायो आहे। इंशाअल्लाह ताला 17 खां 29 तारीख़ ताईं मीज़ल्स ऐं रूबेला जे हवाले सां असांजी कैंपेन हली रही आहे जंहिंमें मीडिया जो, सिविल सोसाइटी जो ऐं मुक्तब ज़िंदगी जे हर मुक्तब फ़िक्र जे हर माण्हू जी असांखे सपोर्ट जी ज़रूरत आहे त जीअं असीं पंहिंजे 6 महीननि खां वठी 5 सालनि ताईं जे सभिनि ॿारनि खे वैक्सीन लॻाइण में कामयाबु थी वञूं। हीअ हिकिड़ी विचंदड़ बीमारी आहे। जे हिकिड़ो ॿार बीमार थिए थो त उहो 15 खां 20 ॿार बीमार करे थो। लिहाज़ा असांखे ज़रूरी आहे त सियारे जो मौसम अचण खां अॻे असीं पंहिंजी पूरी क़ौम खे वैक्सीनेशन करे वञूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदु व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अल्हम्दुलिल्लाह सेहत की जानिब एक और कदम हमारी सिंध गवर्नमेंट और पूरे पाकिस्तान की गवर्नमेंट ने बढ़ाया है। 17 नवंबर से लेकर 29 नवंबर तक खसरा और रूबेला से बचाव की कौमी मुहिम का आगाज़ हो रहा है, जिसमें तमाम ये सोशल वर्कर्स जितने भी सोसाइटी के मतलब वेल नोन लोग हैं, स्कूल के लोग हैं, सेहत खाते के तमाम शिरकत कर रहे हैं। तो मैं भी अल्हम्दुलिल्लाह उलमा कमेटी की जानिब से अल्हम्दुलिल्लाह शिरकत कर रहा हूँ इस रैली में। मकसद यही है कि अपने बच्चों को इन मूज़ी अमराज से बचाने में हम अपना किरदार अदा करें ताकि हमारे बच्चे एक सेहतमंद मुस्तकबिल की जानिब बढ़ने में कामयाब हो जाएं और हमारा मुल्क तरक्की करे और इन बीमारियों से हम महफूज रख सकें। एक और आखिर में गुजारिश ये है कि कोई भी कन्फ्यूजन हो इस बारे में तो डॉक्टर हजरात से रब्ता करें,
कोई भी बीमारी का मसला हो तो डॉक्टर से ही रब्ता किया जाता है। इसलिए इन जो मुहिम चल रही है इस हवाले से कोई भी कन्फ्यूजन हो तो डॉक्टर से रब्ता करें। किसी भी यूट्यूबर या टिकटॉकर की बातों में लगने के बजाय डॉक्टर से रब्ता करें ताकि आपकी कन्फ्यूजन दूर हो सके और आप सही काम कर सकें। शुक्रगुजार हैं सीनियर साहब और परियल उन्हनि जेके असां रैली में पहुता टीमूं अवां जे ॻोठनि शहरनि ऐं पाड़े में कोड़ीअ खां बचाव जो टुको बिल्कुलु मुफ़्त हणंदियूं। वालिदैन खे गुज़ारिश आहे त सिहत खाते जी टीमुनि सां सहकार करे पंहिंजे मासूम ॿारनि खे कोड़ीअ जहिड़ी मोदी मर्द खां बचाइनि। ही टुका लॻारायूं त जीअं पंहिंजे असां मुस्तक़बिल खे बचाए सघूं। रैली जेका आहे 12 नवंबर ते 12 नवंबर खां स्टार्ट आहे। 17 नवंबर खां वठी 19 नवंबर ताईं ये जो कि साईं असिस्टेंट कमिश्नर काज़िमन सभिनी खे असीं मुबारकूं था ॾियूं। ॾाढो अवेयरनेस प्रोग्राम आहे, ॾाढो बहितरु पियो कनि ऐं सभ खां घणी ॻाल्हि त तव्हां प्रेस वारनि जूं महिरबानियूं था मञूं जो तव्हां कवरेज पिया ॾियो। थैंक यू। न्यायाधीश शुक्रगुज़ार आहियूं जो असांजे हिन विच में एसी मोहम्मद अरसलान चौधरी असां सां गॾु आहे हिन रैली में। असां भलीकार चऊं था असगर अली उमरानी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल रज़ाबाद, हेड मास्टर सलीम शाह गवर्नमेंट एलिमेंट्री बादरा। प्रेस क्लब के दोस्तनि साईं रियाज़ अली भला, साईं मुख्तार अली उन्नड़ ऐं ॿियनि दोस्तनि जा निहायती शुक्रगुज़ार आहियूं जेके असांजी हिन रैलीअ में पहुता आहिनि। अंकरी बैसी साहब हिन प्रोग्राम हिन रैलीअ जो महिमान ख़ासि एसी मोहम्मद अरसलान चौधरी साहब पहुची चुका आहिनि जेके अस्पताल खां निकिता आहिनि। चंद घड़ियुनि में उहे हिते पहुचंदा त रैलीअ जो असीं आगाज़ कंदासीं। एसी साहब आम इतला